अवां ख़बर शेयर कंदासीं। जाम शोर मां जिते नौरीन फातिमा महर क़तल केस जी ॿुधणी थी आहे। ॿुधणी जज मोकल ते हुजण सबब 17 अक्टूबर ताईं मुलतवी कई वई। अवां खे ॿुधायूं पिया जाम शोर जी अदालत में नौरीन फातिमा महर क़तल केस जी ॿुधणी थी। नौरीन जो पीउ मोहम्मद अली महर ऐं भाउ एहसन अदालत में पेश थिया, जॾहिं त अवां खे ॿुधायूं त ॿुधणी 17 अक्टूबर ताईं मुलतवी कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अज़ीम बारिजो। जी अज़ीम। जी सभा बिल्कुल भान सईदाबाद थाने की हद गोठ गुलशेर महर में कुछ महीना अग बेदर्दी से कतल कयल प्राइमरी टीचर है नूरैन फातिमा महर क़तल केस में गिरफ्तार जवाबदार संदस भाउ मोहसन महर ऐं चाचो मोहम्मद जुमन महर के दादू जेल पुलिस एडिशनल सेशन जज 2 अब्दुल हकीम की अदालत में पेश किया, जॾहिं त सिंध हाई कोर्ट हैदराबाद में अबू जी ज़मानत हासिल कंदड़ नूरैन फातिमा जो पीउ मोहम्मद अली महर ऐं भाउ एहसन महर पुण अदालत में पेश थिया, जॾहिं त अदालत में जज मोकल ते हुजण जे करे ॿुधणी 17 अक्टूबर ताईं मुलतवी कई है। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त 15 मई 2023 में ॻोठ गुलशेर महर में प्राइमरी टीचर नूरैन फातिमा महर के घर भातिन कारनि जो इल्ज़ाम लगाए बेदर्दी सां क़तल कयो वियो। अज़ीम बारिजो अपडेट करण लाइ महिरबानी।